जेको इंसान तव्हांखे चवे न त मूंखे परवाह न आहे, उन ई इंसान खे घणी परवाह हूंदी आहे। पर इन वक़्त में उन जे इन लहजे खे ॿुधी करे तूं तेज़ नथी जाए। घणा इंसान इन्हनि में बि पंहिंजा रिश्ता ख़तम करे छॾींदा आहिनि, जेके अॻिलनि खां ॿुधंदा आहिनि त तुंहिंजी मूंखे परवाह न आहे। बाबा जेको तव्हांखे चवे न त तुंहिंजी मूंखे परवाह न आहे, सम्झ उनखे ई तुंहिंजी घणी परवाह आहे। मां दावा सां थो चवां, काफ़ी दोस्त अहिड़ा बि आहिनि जेके वीचारा दोस्तनि जे रवैयनि जे करे पाण खे डिप्रेशन जे शिकार में विझनि। ॾिसो न, हिकिड़ो जॾहिं तव्हां सां ग़लति करे थो त तव्हांखे वरी उन सां ग़लति न आहे करणो। हाणे ॿिन्हिनि मां हिकिड़ो जॾहिं पंहिंजी ख़ामोशी अख़्तियार कंदो, उहो पंहिंजी इज़त बि संवारींदो ऐं पंहिंजी रिज़ल्ट पाण अखियुनि सां ॾिसंदो त केॾी भली रिज़ल्ट आई आहे। जेको हिकिड़ो ग़लति थिए न त ख़ामोशी अख़्तियार कर। ख़ामोशी बि हिकु अल्लाह जी इबादत आहे। हुन सां हुन जहिड़ो थींदे फ़र्क़ु न थींदो। जवान जी औलाद थोरो सबर कर। आली बाज़ार घर मां थोरो ईअं सम्झ, आली बाज़ार घर मां बाज़ार जॾहिं थधी थींदी न त पाणी तोखे मुंहिंजी ॻाल्हि इहा जेका अॼु ॿुधे थो न, पोइ बाद में खिल बि ॾियाराईंदई त वाकई शेख ज़ुबैर तूं सचो आहे। हा जवान, हा। बाक़ी काफ़ी इंसान अॻिलनि सां घणो मन परे पइजी वेंदा आहिनि। छो? जॾहिं हिकिड़ो ग़लति करे थो त वरी उहो बि ग़लति कंदो। बाबा हिकिड़ो ग़लति करे थो त पंहिंजी तव्हांखे हैसियत ॾसे थो त तव्हां ख़ामोशी अख़्तियार कयो। तव्हां छो था हुननि खे पंहिंजी हैसियत ॾसियो? तव्हां ख़ामोशी अख़्तियार कयो। ख़ामोशी इन में बि तव्हां हिकिड़ा वॾा रंग ॾिसंदो ऐं रिज़ल्ट ॾिसंदो। घणा वरी अहिड़ा दोस्त बि आहिनि, अरे हल 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 तुंहिंजी परवाह न आहे। ख़ुदा जो कसम वक़्तु ईंदो उनखे ई तुंहिंजी घणी परवाह थींदी। न चए तूं मुंहिंजो सर कलम कर। हा जवान, हा। ईद जो ॾींहुं आहे, भलारो ॾींहुं आहे। काफ़ी दोस्त अहिड़ा बि आहिनि जेके साम्हूं वारनि जे लहजनि जे करे पाण खे डिप्रेशन जो शिकारी करे छॾींदा आहिनि। का ॻाल्हि उन्हनि खे सम्झ में न ईंदी आहे, पाण खे परेशान करे छॾींदा आहिनि, ज़हनी मरीज़ बणाए छॾींदा आहिनि। बेगुनाह बि पाण खे साम्हूं वारनि जे लहजनि ऐं रवैयनि जे करे पाण खे डिप्रेशन जो मरीज़ न बणायो। जेके इंसान तव्हां सां रखणु चाहींदा सो उहे रखंदा, जीअं रखणु न चाहींदा पंहिंजे लहजनि ऐं रवैयनि जे ज़रिए ते तव्हांखे धिको ॾींदा। तव्हां उन्हनि जे लहजनि ऐं रवैयनि खे बि सम्झो त अॻिला इंसान असां सां ईअं छो था हलनि, असां सां छो था ईअं कनि। तव्हां उन्हनि खे सम्झी वेंदो न त तॾहिं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी। इन में छा पाण खे करणु घुर्जे? ख़ामोश रखणु घुर्जे। ख़ामोश रखंदे रिज़ल्ट साफ़ ईंदे, ज़बरदस्त रिज़ल्ट ईंदे। यादि रखो ए अल्लाह जी ख़लक़ल इंसान ज़ात, जेकॾहिं तव्हां सां अमड़ नाराज़ आहे, या भेण नाराज़ आहे, या भाउ नाराज़ आहे, त हिन भलारे ॾींहुं ईद जो वॾो ॾींहुं आहे। इन में पंहिंजी नाराज़गी कढी छॾिजो। घणा वरी अंदर में ज़ंग रखी वेठा आहिनि त ॾिसां हिन चकर ईद ॾिए थो पाण, जीअं न ॾींदो त मां बि न ॾींदोमांसि। ॾिस न, पोइ तो में हुन में फ़र्क़ु छा थियो? बाबा ईद जो वॾो सॼो ॾींहुं आहे। ईद दुश्मन खे बि ॾिजे, इहे फ़र्क़ु न रखजनि। इहे फ़र्क़ु रखण वारा ई अकेला थी विया अथव। यादि रखो ए इंसानो, जेकॾहिं अॻिलो तव्हां सां गंदगी तो करे न त तव्हां गंदगी न कयो, तव्हां उन गंदगी खे ॿुहारी सां साफ़ कयो। गंदगी खे ॿुहारी सां साफ़ कंदो, रब ॾिसे तो तव्हांखे वॾी उन सफ़ाई मां ख़ुशबू ईंदी, ख़ुशबू। यादि रखो ए इंसानो, आख़िरी हिकिड़ो तव्हांखे लेक्चर ॾियां थो। कहिड़ो? जॾहिं रखणी बि आहे त फिर बि झगड़ो छाजो? जॾहिं रखणी न आहे त फिर बि झगड़ो छाजो? जॾहिं हिक ॿिए सां तव्हांखे ठहणो आहे त छाजे लाइ उन में मसादा वॾा हिकिड़ा फसादा पैदा कयो, मुश्किलातूं पैदा कयो? जॾहिं रखणी न आहे त पोइ बि छाजे लाइ माना हिकिड़ी मुसीबत जी दीवार खड़ी कयो? बाबा ॾिसो न, जेकॾहिं अॻिला तव्हांखे सम्झ में नथा अचनि त उन्हनि खे हीअं करण बि सिखो। जेकॾहिं सम्झ में अचनि था त उन्हनि खे थोरो वक़्तु ॾियो, अॻिते हली तव्हांखे रिज़ल्ट मिलंदो। यादि रखिजे जवान जी औलाद। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।